अब्बास मौला जो जशन थियो वा जंहिंमें सलवात लख पढ़ियो से बी सलवात मिली ओ मौला सलवात जे सदके अॼु जेको मौला गाज़ी अब्बास जो जशन कयो अथसि अॼो की ग़ुलामी पंहिंजी बारगाह में कबूल फरमा। मौला गाज़ी अब्बास की आमद, मौला अब्बास की आमद, मौला गाज़ी अब्बास की आमद, वफा के पेकर की आमद। सब जोर से बोलो और जोर से बोलो गाज़ी अब्बास की आमद। ओ मुझा करीम रब मौला गाज़ी अब्बास सरदार जो वास्तो थिए ऐं अॼु जी रात वरी मुझे इमाम सज्जाद मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जे आमद जी अॼु रात आ चो 5 शाबान मौला सज्जाद जी आमद आ। ओ मौला तोखे वास्तो वा गाज़ी अब्बास ऐं मुझे इमाम सज्जाद जो असांजे निगरान साईं अरबाब अली मितलो साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। फ़कीर साईं जी ही ग़ुलामी ग़ुलाम अहमद सियाल साईं जी एहसान अली आजिज़ अली साईं जी ग़ुलामी असांजी ग़ुलामी पंहिंजी बारगाह में ख़ैर कबूल फरमा। मौला गाज़ी अब्बास जो वास्तो थिए ग़ुलाम अहमद सियाल साईं खे साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मोहम्मद हाशिम सियाल साईं के आजिज़ अली साईं के मोजज़े सां नौकरी अता फरमा। ओ मौला साईं बाबर शाह साईं जे जेके भी दिलनि में जायज़ तमन्ना अथसि ओ दिलनि जा मालिक गाज़ी अब्बास ऐं इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थिए साईं बाबर शाह बाबा साईं जे दिलनि जूं सभई जायज़ तमन्ना पूरी फरमा। हिन जा क़यामत ताईं सजण साम्हूं कर ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। अरबाब अली साईं जे पुटनि खे वॾी हयाती अता फरमा। दीदार अहमद सियाल साईं मोहम्मद बिलावल सियाल साईं खे खिज़री हयाती ऐं सेहत अता फरमा। सजाद अली साईं के नौकरी अता फरमा। एहसानुल्लाह मेमन साईं जा बेड़ा पार फरमा। बाबा हाजी अल्लाह वधायो भंड के उनजे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। गुलजार अली फुलपोटो साईं जा साईं बाबा वडेरो अहमद अली साईं ॾहोट साईं जा बच्चा घर आबाद फरमा। ओ सोना शहीद खानन शाह बुखारी असां तुझे दर सवाली तू अल्लाह जी बारगाह में सवाली थी अॼु असां सभिनी जे लाइ रब जी बारगाह में सवाली थी बेड़ो तार। ओ मौला तोखे खानन शाह शहीद जो वास्तो थी अॼु जेके भी रोज़े में आया असां सभिनी जो बेड़ो तार। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। ओ मौला महबूब जी सारी उम्मत के फिरके वारत खां बचा। हर सुन्नी हर शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि इहा दुआ कबूल फरमा। ईरान जी क़यामत ताईं हर मोड़ ते मदद फरमा। ईरान जे दुश्मन के निस्तो नाबूद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।